वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। सिंध जे क्लासिकल रागी उस्ताद मंज़ूर अली ख़ान जे भाउ उस्ताद वज़ीर अली ख़ान जी 22वीं वरसी टंडे आदम में सादगी सां मल्हाई वई। वरसी जी मुनासिबत सां उस्ताद वज़ीर अली ख़ान जा पोयंर संदसि आख़िरी आरामगाह पहुची फातिह ख़्वानी करे दुआ घुरी, जंहिं बाद ख़ैरात फी सबीलिल्लाह जी मानी कई वई। उस्ताद वज़ीर अली ख़ान जी क्लासिकल मौसीक़ी ते गिरफ़्त ॾाढी मज़बूत हूंदी हुई। हुन 40 खां मथे शागिर्द पैदा कया। हुन 8 वरियनि जी ॼमार में वालिद सां गॾु ॻाइण जी शुरूआत कई। साल 1957 धारे रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते क्लासिकल मौसीक़ी जो पहिरियों प्रोग्राम मिलियो। वज़ीर अली ख़ान पंहिंजे भाउ उस्ताद मंज़ूर अली ख़ान सां गॾु PTV जी ओपनिंग शुरूआत ते राग मेगा ॻायो हो। राग जी शुरूआत परचन शाल पहवार सां ऐं पछाड़ी में राणो ॻाईंदड़ उस्ताद वज़ीर अली जी औलाद मां मुख़्तियार अली ऐं हुमेर अली बि ॻाइनि था। उस्ताद वज़ीर अली ख़ान खे एक्सीलेंस अवार्ड सां पिणु नवाज़ियो वियो। हुन ॾाढा फैज़ अली शाह असद मुश्ताक जसकानी शरीफ तालिब मोहम्मद शरीफ ख़ासकेली जी सोहबत सबबि सिंधी फिल्मनि में अदाकारी पिणु कई। उस्ताद वज़ीर अली शुगर ऐं फालिज सबबि सिविल अस्पताल हैदराबाद में 10 अगस्त 2001 में सुबुह जो 9 वॻे असां खां विछड़ी वियो हो।